गाल अवां सां कजे त कीअं कजे सो ही साईं जीएम से जो अंगन आ साईं जीएम से ते ॻाल्हाइजे त कीअं ॻाल्हाइजे केतिरो ॻाल्हाइजे ऐं ॻाल्हाइजे सघिजे थो या नथो ॻाल्हाए सघे मुंहिंजी उमिरि लॻभॻि 60 साल जी थी वई आहे ये सॼी जेका दुनिया आहे उहा मैथमेटिक ते हले थी 43 साल अॻु 1981 में मां हिते पहिरियों दफ़ो साईं जीएम साहिब जो ख़ुतबो पढ़ियो ऐं बि ईअं ई लंघुसि जीअं ही नंढड़ो जलाल शाह मूंखे ख़बर न हुई त को साईं जीएम सदी मार्फत भिटाई जो भी को फ़लसफ़ो पेश कयो आहे त अल्लाह ॾाढी मथियां ॾाढो ॾुख ॾिसनि ही 43 साल हिन बैनर ते हमेशह लिखियो पियो हूंदो आहे 17 तारीख़ जो त साईं जे सियासत ते साईं जे फ़िक्र ते साईं जे किरदार ते ॻाल्हायो ऐं हिकिड़ी ॻाल्हि थो चवां ॿिए तरफ़ तमामु सिंध में कुझु क़ुवतूं ताक़तूं जबर जूं ताक़तूं चवनि थियूं साईं जीएम से ते न ॻाल्हायो ए ताक़तूं ए जबर जूं क़ुवतूं हिकिड़ी ॻाल्हि त वाज़ह आहे त तव्हांजो सियासी अमल मां जेको पाकिस्तान पैदा थियो आहे पाकिस्तान सियासी अमल जो नतीजो आहे साईं जीएम सैद पंहिंजी उमिरि में पाकिस्तान खां 43 साल वॾो आहे ऐं आउं कसम थो खां हिन सिंधु दरिया जो जो पाक पुत्र पाणी आहे एतिरो साईं जीएम सैद जो किरदारु आहे ऐं तव्हांजे मुल्क खां जंहिं मुल्क खे तव्हां बणायो आहे हलायो आहे उन खां 43,000 साल जीएम से जो किरदार बुलंद जो त 2024 जे सुबह ते आहियां चुराता न साईं जीएम साहिब जी जन्म आहे पैदाश आहे 4 में हिन शहर में नंढड़े शहर 4 कटियो त 20 120 साल साईं जीएम साहिब सिंध जे मुआशरे में न सिर्फ न रहियो आहे पर बुलंद रहियो आहे कीअं रहियो आहे अर्ज़ थो कयां हिकिड़ी नंढड़ी अदड़ी साईं जी तारीख़ ते त ॻाल्हाए वई आहे त कुझु लीडरशिप कुझु कारकुननि क्या पंहिंजूं गुज़ारिशूं ॾिना ते सिंध जा क़ौम परस्तो इन वतन जा क़ौम परस्तो ॿुधो त साईं जीएम साहिब छाजे करे मुनफरद आहे स्ट्रगल तो सॼी दुनिया जे सियासतदाननि कई आहे इनकलाबियुनि कई आहे आउं किताब पे पढ़ियो 2 टे ॾींहं साईं जीएम साहिब जो उनजो आउं सॼो नालो नथो खणी सघां छो त ग़रीब माण्हू आहियां उनजो नालो आहे हाणे पाकिस्तान देश देश हाणे पाकिस्तान देश देश आख़िरी लफ़्ज़ आउं नथो चवां उनमें साईं जीएम साहिब ज़िंदगी जे हर दावे खां ज़िंदगी जे हर रुख खां तरक़ी पसंदि छो त साईं पंहिंजी पूरी ज़िंदगी ऐं सियासत जो जेको बुनियाद रखियो आहे उहो रखियो आहे फितरत जो कानून साईं जीएम साहिब जे तमामु मवाद खे जॾहिं मरकज़ बणाईंदव त उहा फितरत जो कानून छा आहे इर्तिक़ा जो असिल जेका कल्ह शइ अॼु न आहे जेका अॼु हूंदी उहा सुभाणे न हूंदी त साईं जीएम साहिब पहिरियों त इन करे सिंध जी तारीख़ में मुनफरदात हू फितरत जे कानून खे अप्लाए थो करे ऐं दुनिया जो जेको बि माण्हू फितरत जे कानून खे नथो मणे उहो कंदड़ वेठो आहे
ॿियो साईं जीएम साहिब जो फ़लसफ़ो छा आहे? सादो आहे। बाबा आऊं जंहिं अॼु बि ॻोठ में रहां थो उन जे 7 ॻोठनि में अॼु बि नियाणियुनि खे तालीम ते बंदिश आहे। आऊं उतां जो माण्हू आहियां, जला वतन थी मूंखे कराची में रहियो आहियां पंहिंजे वतन में, पर आऊं कसम खणी चवां थो त मूंखे साईं जीएम साहिब सम्झायो ऐं आऊं चवां थो त इदरीस चांडियो आऊं सिंधी क़ौम जो फर्द आहियां। और ही फ़लसफ़ो आहे तव्हांजी क़ौम सिंधी क़ौम आहे, वतन तव्हांजो सिंध वतन आहे। इहो जीएम साहिब जो फ़लसफ़ो। टी शइ छा आहे त तमाम सियासतदान, तमाम सियासी कारकुन, तमाम दानिशवर फ़लसफ़े ते हलंदा आहिनि, पर आम माण्हू कॉमन सेंस ते हलंदो आहे। आम माण्हू कॉमन सेंस ते हलंदो आहे। हू चवंदो आहे अॻाणे ॿ चार, हुनजो कहिड़ो कमु फ़लसफ़े सां। त दुनिया जा तमाम वॾा सियासतदान उहे मशहूर आहिनि पंहिंजी पंहिंजी क़ौम जे माण्हुनि में जिन हुकुमरानी कई आहे, पर वाहिद दुनिया जे चंद माण्हुनि मां, शख़्सियतुनि मां, किरदारनि मां साईं जीएम साहिब आहे जेको सिंध जे आम माण्हू वटि मुतारिफ़ आहे। तव्हां वञो कंहिं बि ॻोठ में पुछो जीएम साहिब, तव्हांखे ॿुधाईंदा त केरु आहे। ॿियो हुकुमरान त कोन रहियो न। इहा वॾी ख़ूबी आहे त 5.5 करोड़ माण्हू हिन धरती ते रहंदड़, तव्हां कंहिं बि ॻोठ में वञो, कंहिं बि पाड़े में वञो, वञी चओ त साईं जीएम साहिब केरु आहे, तव्हांखे ॿुधायो वेंदो त साईं जीएम साहिब केरु आहे। इहो तारीफ़ आहे। हाणे इहो तारीफ़ छाजो आहे? इहो लीडरशिप जो तारीफ़ आहे, इहो अॻुवाण जो तारीफ़ आहे। क़ौमुनि खे अॻुवाण खपंदा आहिनि। हिते बहस कयो वियो आहे, शुरात थी वई आहे त असांजो अॻुवाण आहे, असांजो सदर आहे सैयद ज़ैन शाह। आउं उन सां मुखातिब आहियां हिन दफ़े, छो त कोरोना खां पोइ कुझु ॻाल्हियूं करणु खपनि खुली तौर ते। साईं दुनिया जे अंदरि चंद ख़ानदान आहिनि जिन जूं ख़ानदानी रवायत, क़ौमी रवायत थी वेंदियूं। साईं जीएम साहिब जो ख़ानदान जूं रवायतूं क़ौमी रवायतूं। त साईं ज़ैन हिन मज़लूम क़ौम खे, हिन सिंधी क़ौम खे लीडर खपे। ऐं मुंहिंजी ख़्वाहिश आहे त 2047 ताईं तव्हांखे टाइम आहे, तव्हां लीडर थी सघो था, तव्हां किरदार अदा करे सघो था, हिन क़ौम खे मंज़िलुनि ते पहुचाए सघो था। ऐं तव्हांखे नेचुरली कहिड़ियूं सपोर्ट आहिनि उहे मूं ॿुधायां त हैदर शाह सराय जी जेका बहादुरी आहे उहा कोन्ह मुंतक़िल थी आहे। मज़लूम क़ौमुनि खे पंहिंजो लीडर जेको पिसंदींदो आहे न, उनजी बहादुरी पिसंदींदी आहे। साईं जलाल शाह अवल या शलाल शाह क़ौम, जेकॾहिं ग़लती कयां त उनजो वियन ऐं बर्दाश्त जेका आहे उहा तव्हांखे साकार थी करे मिले थी। आउं दुआ घुरां थो त साईं जीएम साहिब जो उमिरि तव्हांखे मिले। हिन क़ौम खे अॻिते वठी हलो, हिन क़ौम खे लीडर जी ज़रूरत आहे। उन करे आउं चाहियां थो त साईं ज़ैन शाह लीडर थे, उहिदेदार थे, अॻुवान थे, अॻिते रहबर थे हिन क़ौम जो, रहनुमाई करे। पर ही ख़बर अथव त 2024 आहे, बांग्लादेश में इलेक्शन थी चुकी आहे, पाकिस्तान में इलेक्शन थियण वारी आहे, अहिड़ी रीति हिंदुस्तान में इलेक्शन थियणी आहे हिन साल, अमेरिका में हिन साल इलेक्शन थियणी आहे, इलेक्शन जो साल आहे। ऐं जंहिं तरीक़े सां इलेक्शन साईं ज़ैन शाह विढ़ंदो आहे, संजीदगी सां विढ़ंदो आहे, ऐं मूंखे उमेद आहे ऐं तव्हां सभु अॼु दुआऊं कयो ऐं तव्हां सभु मदद कयो त साईं ज़ैन खटे भले काफ़िले में।
हलो अॻिते ॾाढी सूरत ख़राब आहे। असांजो अॻवान आहे फज़लुर रहमान, उहो भॼी भॼी ॾाढो थकी पियो आहे। अफ़गानिस्तान अचे थो वञे थो, अचे थो वञे थो। बाबा छा आहे? बाबा बलोचिस्तान में जंग पई हले, पख्तूनख्वा में जंग पई हले, पंजाब जो सूबो जेको आहे इख़्लाक़ी ऐं सियासी तौर डिवाइड थी वियो आहे, तक़सीम थी वियो आहे। हीअ सिंध आहे जेका न सिर्फ़ु यूनाइटेड थी थिए पर ख़ामोश वेठी आहे। सिंध छो ख़ामोश आहे? उनजो हिकिड़ो ई जवाबु आहे त असांजे कल्चर में असां मज़हब खां अॻु जी क़ौम आहियूं। मज़हब को ठहियो आहे? 4,500 साल थिया आहिनि मज़हब जी तारीख़। हिन क़ौम खे 15,000 साल अॻु पंज शयूं ठाहियूं। त जॾहिं वक़्तु ईंदो आहे वॾा फ़ैसिला कंदा आहिनि त नंढा ख़ामोश रहंदा आहिनि। त शायदि दुनिया जा वॾा फ़ैसिलो कंदा त हिन खिते में छा करिणो आहे, हुनजे करे सिंधियुनि ख़ामोशी अख़्तियार कई। ऐं इहो मैसेज बि ॾियणु चाहियां थो मीडिया जे ज़रिए त बाबा ॿ रस्ता आहिनि। हिकिड़ो त पंहिंजे दाख़िली हालतुनि खे ठीकु कयो, ॿियो दुनिया जे क़ौमुनि जी बिरादरी में तव्हां हिकिड़ी घर आहियो, तव्हां हिकिड़ो हिसो आहियो। हाणे क़ौमुनि सां बि तव्हां फिटाई वेठा आहियो, अची अकेला थिया हो। ऐं हिते अॼु बि साईं जीएम सैयद जो नज़रियो फ़िक्र तव्हांखे चए थो त मञो बलोचिस्तान हिकिड़ो वतन आहे, बलोच क़ौम आहे। मञो त सिंध हिकिड़ो सुंदर देश आहे ऐं सिंधी क़ौम आहे। मञो त पख्तूनख्वा वतन आहे, पख्तून क़ौम आहे। मञो सिराइकी क़ौम आहे, सिराइकी वसेब हिकिड़ो मुल्क आहे। मञो त पंजाब वतन आहे, पंजाब हिकिड़ी क़ौम आहे। मञो त गिलगित हिकिड़ो वतन आहे, गिलगिती क़ौम आहे। मञो कश्मीर हिकिड़ो वतन आहे ऐं कश्मीरी क़ौम आहे। जेकॾहिं पाकिस्तान इंडस यूनियन जे नाले सां ठाहियो, तरतीब ॾियो, भाईवारी कयो त असांजूं दिलियूं तव्हां खटंदव। असां तव्हां सां गॾु आहियूं। हिकिड़ो रस्तो इहो आहे। न त छा सूरत आहे त असांखे छो था छिकियो? सिंध कहिड़ो ॾोह कयो आहे? हीउ त अब्दाली ऐं रणजीत सिंह जो ढेरो आहे जेको अञा हले। बाबा ही जेको पठाननि ऐं पंजाबियुनि जो ढेरो आहे, उहो अब्दाली अहमद शाह अब्दाली ऐं रणजीत सिंह जो ढेरो आहे। हुननि सिंध जो छा वञे जो असांखे लतोड़ियो था, असांजे माण्हुनि खे मारियो था, असांखे छिकियो था। उन करे तव्हां जंगियूं जेके तव्हां लॻियूं पैदा कयूं न तव्हांखे वेण खपनि। असीं सॼी ज़िंदगी जंगियुनि खां सवाइ बि गुज़ारियो आहे। हीअ सिंध जेका आहे उहा मोहन जो दड़ो शायदि ॾिए थो त असां हथारनि खां सवाइ बि सुपर पावर रहिया आहियूं। उनजे करे इंडस यूनियन ऑफ पाकिस्तान जे नाले ते जेकॾहिं सभिनी क़ौमुनि जी भाईवारी कयो त भाईवारी में असां गॾु आहियूं। अॼु बि सॼी दुनिया में 28 फेडरेशन रहनि थियूं, उन्हनि में क़ौमूं रहनि थियूं। असां फेडरेशन में रहण लाइ बि तयारु आहियूं, पर बराबरी जे बुनियाद ते सिंधी रुॻो इन जे करे मुखालिफ़ आहिनि त बालादस्ती क़बूल न कंदा आहिनि, ज़बरदस्ती क़बूल न कंदा आहिनि। उर्दू जा बि इन करे मुखालिफ़ आहिनि त असां का ॿोली पंहिंजे मथां मढ़ंदा न आहियूं, कंहिं ॿोली जे ख़िलाफ़ न आहियूं। उनजे करे ज़ैनशाह बगालियूं आहिनि जेके ईंदड़ इलेक्शन खां पोइ इलेक्शन जो मरहलो पूरो थींदो, ख़ुदा कंदो सक्सेस। हिकिड़ो त मुआशिरो चेंज थियो आहे, हिकिड़ी अर्बन पॉलिटिक्स करणी आहे। सिंधी माण्हुनि जी अक्सरियत शहरनि में हली वई आहे, उन करे थोरो फ़र्क़ु आहे। त सिंध यूनाइटेड पार्टी ॿुधी अथव न, SUP माना सिंध यूनाइटेड पार्टी, उनजो पहिरियों मरहलो त सिंध खे पुताद कयो। ॿियो रुॻो थोरो हुनजी वीहनि खे चेंज करिणो आहे त सिंध अर्बन पॉलिटिक्स SUP थी वई। उन करे सिंध जे हर उन बेरोज़गार माण्हू खे जेको होटल ते वेही टाइम विञाए थो, उनखे वॾनि शहरनि ॾांहुं अचिणो आहे, ख़ुशूसनि कराची ॾांहुं अचिणो आहे। उन करे पुराणा जेके तज़ाद उहे ख़तमु थी विया।
कहिड़ो तज़ाद हो बराड़ी ऐं शहर जो। रात सही साहब ये बात काम क्या क्या मसला था, मैंने भी पूछा उन दानशवरों से जो लालूगंज में रहते हैं, अजीजाबाद में रहते हैं, बस क्या जो क्या मुझे तज़ाद क्या है, मसला क्या है। तीन चीजें थी, एक तो रूरल और अर्बन, वो तज़ाद खत्म हो गया है। 52 से 58% आबादी जो है सिंध की वो अर्बन हो गई है, सिंधी अर्बन हो गए। दूसरा उर्दू और सिंधी जो फर्क हो, उर्दू और सिंधी का फर्क था। सिंधियों ने कुर्बानी दी हजरत अली के कोल पर कि सिंध हमारा वतन है, इसलिए हमने उर्दू सीख ली। इतनी उर्दू मुझे भी आती है जितनी अल्ताफ हुसैन भाई को आती है। टियों कोटा सिस्टम जो बाबा कोटा सिस्टम खत्म कयो, ॿियो को कराइणो, छो सिंध जो जेको नौजवान आहे उहो पंहिंजी मेरिट खे एतिरो अॻिते हलियो आहे जो हू शहरी कोटा मां सीटूं विञाए थो, हासिल नथो करे सघे। उनजे करे असां चऊं था त तज़ादनि जो नोयत बदिलजी वई आहे। उन करे नई सिंध आई आहे, नई सियासत थींदी, अर्बन पॉलिटिक्स थींदी, अर्बन इकानमी थींदी। ऐं अर्बन इकानमी न हुजण जे करे जेको ॿोॾ आई, इन जे करे असांजी बहराड़ी जी इकानमी जे करे असांजी तबाही आई। त उन जे करे अॻिते वधिणो आहे ऐं नई जेका सिंध खे अॾणो आहे ऐं सॼे जेका आबादी खे खणी हलणो आहे। महिरबानी, थैंक यू।